कराची पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अगुणो MPA PS 100 ते MPA जो उम्मीदवार मुनवर अली वसाण PS 100 जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। मुनवर अली वसाण ऐं ज़कात इशर जो चेयरमैन ज़ाकिर कांदड़ो GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मां जीअं हिन हिन हॉस्पिटल जो इफ़्तिताह कयो ऐं मूंखे वॾी ख़ुशी आहे थी इन करे थी त हिते जहिड़ी सफ़ाई आहे, जीअं साउथ सिटी में सफ़ाई आहे ऐं उन सां गॾोगॾु हितों पेशेंट्स सां मिलुसि, उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई त हर वक़्तु ईअं ई सफ़ाई हूंदी आहे ऐं हिते ट्रीटमेंट बि डॉक्टर साहब जा बहितरीनु ट्रीटमेंट, पुराणा डॉक्टर सीनियर डॉक्टर आहिनि। हितों माण्हू जेको डिफेंस वेंदो हुयो, साउथ सिटी वेंदो हो या आगा खान या जनाह वेंदो हो, उहा असां हूअं बि आदि अज़रा जॾहिं हेल्थ मिनिस्टर हुई त मूं उनखे रिक्वेस्ट कई त अहिड़ियूं हॉस्पिटलूं जेके जंहिंजो ज़हनी तवाज़न सही न हुजे या जेके परेशानी मुब्तला हुजनि, जेके या नशो पिराईंदड़ हुजनि, उन्हनि जूं इस्पताल खोली वञे। सचल या ॻोठ में रहंदड़ हुजे, सभिनी खे असांखे हिकु नज़र करे कमु करिणो आहे ऐं सीट पार्टी जो फ़ैसिलो आहे। जंहिंखे पार्टी ॾे सचल ॻोठ में, सफूरा में, हिन कराचीअ में माण्हुनि जो कमु करिणो आहे। इनशाला तव्हां ॾिसंदव हूंदुसि हिकिड़ो ग्रुप ठाहियूं था, जंहिंखे बि जहिड़ो कमु हूंदो, जेतिरो थी सघंदो उन जो कम में कोशिशि कंदासीं ऐं कोशिशि कबी त उहो कमु पूरो थिए। पोइ ॻोठनि जी विज़िट कंदासीं, वॾा वॾा ॻोठ आहिनि, शरगोठ आहे, अयूब ॻोठ आहे या ॿिया केतिरा ई ॻोठ आहिनि, उन्हनि जी विज़िट करे उन्हनि जा जेके जाइज़ मसइला आहिनि उहे असां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे रिक्वेस्ट करे उहे हल कराईंदासीं त जीअं हितों जो माण्हुनि खे ख़बर पए त सचल ॻोठ न पर सचल टाउन बि थी वियो आहे। हाणे सचल हिकिड़ो मॉडल टाउन थींदो जेको ॿियनि टाउननि खां वधीक ॾेख बि ॾींदो ऐं हितों जे माण्हुनि जी ख़ुशियूं बि जेके आहिनि उहे पूरियूं कंदो। हिते जेको मसइला आहिनि पंहिंजे एरिया जा, सचल जे इलाइक़े जा या पूरे जेका PS 100 जा, उहे हिकिड़ो नौजवान क़यादत, बाहिमत क़यादत जेका आहे, बाएतमाद क़यादत जेका हिते ईंदी, उहो जेको सोशल वर्कर थी करे कमु कंदा ऐं सम्झां थो तॾहिं मसइला हल थींदा। ऐं हीअ शुरूआत आहे एडी केयर हॉस्पिटल जेका बराए मंशियात जेके आदी आहिनि नौजवान, उन्हनि जो हिते इलाजु थिए थो ऐं हुते जो बाक़ाइदा हिकिड़ी सुठी सहूलियत मौजूदु आहे। ऐं असां पुरुमीद आहियूं त बिलावल भुट्टो साहब खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त मुनवर वसाण साहब जन खे हितों जी जेका सीट ॾिनी वञे त जीअं हितों जी आवाम जी ख़िदमत करे। शुक्रगुज़ार आहियां जनाब मुनवर वसाण साहब जन जो, जन असांखे इज़त बख़्शी ऐं असांजे इदारे में विज़िट कयो। ऐं एडीके रिहेब सेंटर ही इदारो आहे इंस्ता बराए मंशियात ऐं नफ़्सियात। हिते माना 75 बेड हूंदा आहिनि जिते उन्हनि जो डिटॉक्सिफिकेशन एंड रिहेबिलिटेशन थींदो आहे। हिन इदारे में नफ़्सियात ऐं मंशियात जा माण्हू रहंदा आहिनि 1 महीने खां 3 महीना घटि में घटि। ऐं हे इदारो जेको आहे सो हेल्थ कमीशन खां रजिस्टर्ड आहे ऐं हिकिड़ो सिंध सूबे जो लग्ज़री रिहेब सेंटर आहे। ऐं हे इदारो नो प्रॉफिट नो लॉस आहे, माना कमर्शियल न आहे, नो प्रॉफिट नो लॉस, जंहिंमें आम माण्हू जेके हिन में बीमारी में मुब्तला आहिनि उन्हनि खे बि आसानी थी सघे।